जीवन न्यूज़ हेडलाइंस माया गुलाम सैयदा फातिमा नजर विझूं हिन वक्त जी हेडलाइन। डिप्टी कमिश्नर सांगड़ सारा जावेद जी सदारत हेठ ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौके ते इंतजामन जो जायजो इजलास मुनक़िद थियो। इजलास में एसएसपी आबिद बलोच समूरा असिस्टेंट कमिश्नर्स म्यूनिसिपल ऑफिसर मकानी चूंडियल नुमाइंदा सेहत खाते तालीम खाते आलमन एवं लाॻापियल इदारनि जा नुमाइंदा शरीक थिया। डिप्टी कमिश्नर सांगड़ सभिनी अमलदारनि खे हिदायत कई त जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुलूसनि लाइ सिक्योरिटी समेत सफ़ाई सुथराई जा फुल प्रूफ इंतजाम कया वञनि। मिलाद दौरान लोड शेडिंग न कई वञे। सफ़ाई सुथराई रोशनी जा खास इंतजाम यकीनी बनाया वञनि। जॾहिं त सिहत खाते जे अमले खे इमरजेंसी ड्यूटी ते मुक़रर कयो वञे। हिन मौके ते एसएसपी सांगड़ ॿुधायो त सभिनी जुलूसनि जी सिक्योरिटी लाइ पुलिस जवान मुक़रर कया वेंदा। ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खे जी बि मदद हासिल कई वेंदी। डीसी चयो त ज़िले इंतजामिया सभिनी मकतब फ़िक़े जे आलमनि ऐं समाजी तंज़ीमनि ऐं सिविल सोसाइटी सां गॾिजी ईद मिलाद नबी जे मौके ते पुरअमन ऐं ख़ुशगवार माहौल खे यकीनी बणाईंदी। हिन मौके ते चाचा मुर्तज़ा जुणेजो, गुल मोहम्मद आहिरी, फेडरेशन ऑफ कॉमर्स जे सदर हाजी मलक शेर मोहम्मद, नायब सदर हाजी जामिन उर्फ लालू कुरैशी समेत जमायत अहले सुन्नत एवं मकतब फ़िक़े जा आलम सगोरा ऐं मकानी चूंडियल नुमाइंदा पिणु मौजूद हुआ। ॿिनि ॾींहनि खां जोंग कॉलोनी जे मोटर पंप ख़राब जो नोटिस वठंदे ज़िले घोट के वाइस प्रेसिडेंट पीपी हाजी दादन खान मेहर, टाउन ऑफिसर ऐं ॿियनि अमलदारनि खे मोटर जी मरम्मत जो हुकुम अबाद अली अब्बास मंगी, अब्दुल रहीम मेहर, अब्बास मलक जी निगरानी में ख़राब मोटर जी मरम्मती कम जारी। इन मौके ते निवासिन ॻाल्हाईंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं हाजी दादन खान मेहर इन जी टीम जा नोटिस वठंदे ख़राब मोटर जो मरम्मती कम शुरू करायो आहे। सिंध एम्प्लॉइज़ यूनियन जे सॾ ते ॾेहरकी टाउन कमेटी में ऑफिस जी तालाबंदी करे ज़बरदस्त एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में अब्दुल रहीम मेहर, हाफिज़ सनाउल्लाह चन्नड़, सीबीए सदर मुनीर अहमद सुमरो, रमज़ान सुमरो, मज़कूर पिताफ़ी ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत करे ख़िताब कयो। उन्हनि चयो त वफ़ाक़ समेत टिनि सूबनि तरफ़ां सरकारी मुलाज़िमनि खे 30 करोड़ DRA अलाउंस ॾिनो वियो आहे, पर सिंध हुकूमत मुलाज़िमनि खे अलाउंस ॾियण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। संदन चवणु हो त ख़ातिरी करण बावजूद बि मुलाज़िमनि खे अञा ताईं को बि अलाउंस न ॾिनो वियो आहे, जेको मुलाज़िमनि सां वॾी ज़्यादती आहे। मुलाज़िमनि जो ऐलान हो त एहतजाज तेसिताईं जारी रहंदो जेसिताईं सिंध हुकूमत तरफ़ां मुलाज़िमनि खे 30 करोड़ अलाउंस नथो ॾिनो वञे। तापिक घोटकी जे रहवासी शाहिद हुसैन वल्द गुलाम हुसैन शेख चयो आहे त संदसि 13 वारी जी मासूम न्याणी चंदा शेख खे मोहल्ले में मुबैना तौर ते अगवा थी वई आहे। शाहिद हुसैन जीवन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त न्याणी केतिरनि कलाकनि ताईं वापसि न मोटी ॻोल्हा शुरू करे ॾिनी आहे, जंहिं दौरान पतो पियो त केस मुबैना तौर ते इरफान अगवा करे वियो आहे। संदसि चवणु आहे त ए सेक्शन थाणे ते एनसी बि दाख़िल कई वई आहे, पर पुलिस अॼु ॾींहं ताईं को बि क़दम न खयो आहे। शाहिद हुसैन ऐं संदसि ख़ानदान सिंध हुकूमत, आईजी सिंध, DIG सकर ऐं SSP घोटकी ऐं SHO घोटकी पाकिस्तान जे सुप्रीम कोर्ट खां अपील कई आहे त फौरी तौर ते नोटिस वठी मासूम न्याणी चंदा शेख खे जल्द अज जल्द वाज़ियाब करायो। काज़ी अहमद सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन कानून में हुकूमत पारां तब्दीली करण वारे अमल ख़िलाफ़ काज़ी अहमद में टाउन कमेटी जे मुलाज़िमनि शहजाद अली मेहर, सराई अल रखियो, जतो इरशाद अली ओठो, सैयद अली मुर्तज़ा शाह, अशफाक अहमद बालादी, गाज़ी खान कोसो, सैयद अमीर अली शाह, हबीबुल्लाह लुंड, अब्दुल गफूर बालादी, अयाज अली उन्नड़, जमशेद अहमद उन्नड़ ऐं ॿियनि जे अॻाणी में मुलाज़िमनि बाहि ते कारियूं पटियूं ॿधी टाउन कमेटी ऑफिस काज़ी अहमद जी तालाबंदी करे तालका प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। ख़िताब कंदे पाण चयो त हिकारो कानून जेको सरकारी मुलाज़िमनि मथां मड़ियो वियो आहे, उहो असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। पेंशन बुढ़ापे जे उमिरि में सरकारी मुलाज़िम लाइ हिकु वॾो सहारो हूंदो आहे, जेको सहारो हुकूमत पेंशन जे कानून में तब्दीली करणु खसणु चाहे थी। हुननि मुतालबो कयो त मुलाज़िमनि जी पेंशन कानून में कयल तब्दीली फौरन वापसि वठी मुलाज़िमनि में पैदा थियल बेचैनी खे ख़तमु कयो वञे। पुलिस थाणो झलो जे हथ जे रहवासी हाजी लाल बख्श चौहान PCU प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मां ज़रई ज़मीन आबाद कंदो आहियां। उन ई ज़रई ज़मीन ते मुंहिंजी ट्यूबवेल लॻल आहे। कुझु ॾींहं अॻु मुंहिंजो लॻल बोर तां चोरी थी, जंहिं चोरी जा ताला जंहिं चोरनि जा नाला बशीर चौहान ऐं उन एहसान चौहान वारा ज़ाहिर कया आहिनि, पर मुंहिंजी ज़मीन में पोखियल बसरनि जी फसल जंहिं में साॻियनि जवाबदार पाणी छॾे मूंखे तक़रीबन 10 लख रुपए जी मालियत जो नुक़सान ॾिनो। अहिड़ी चोरी वारे वाक़े जी NC पिणु झलो थाणे ते दाख़िल कयल आहे। बाद में जवाबदारनि खां साख वठण ऐं फ़ैसिले लाइ नेक मर्द नाले लियाकत चौहान वटि वियसि त उते ओताक ते मौजूद जवाबदारनि खे वरी लियाकत चयो त हुनखे सबक़ सेखारियो। पोइ जवाबदार बशीर ऐं एहसान ऐं उन्हनि सां गॾु नामालूम माण्हुनि जिन मूं ते तशदुद कयो आहे, वॾी रेडी चवण ते पुलिस का बि कार्रवाई न करे सघिया आहिनि। मुतासिरन SSP दादू ऐं वसवारनि खां नोटिस वठी इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो करे छॾियो आहे। मरकज़ी अंजुमन शहंशाह वफ़ा अब्बास अलमदार अली सलाम पर शहादत जनाब रसूल खुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नवासाए रसूल हज़रत इमाम हसन मुश्तबा अलैहि सलाम जी मुनासिबत सां हुर चौकर वटि मरकज़ी मजलिस अज़ा जो प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिं जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक हाफ़िज़ मौलाना मोहम्मद नदीम आबिदी जिन कयो। बाद में ज़वार मोहम्मद हसन मतहरी, अलामा दिलदार हुसैन मतहरी पिणु ख़िताब करण फरमायो। मजलिस अज़ा खां बाद में नुआह ख़्वान, उस्ताद हाकिम अली मल्हा, मातमी संगत सरकार अबू तालिब अलैहिस्सलाम, सरदार कारूनी अंजुमन अल फ़ुक़रा, अंजुमन कारवान मौलाना सज्जाद अलैहिस्सलाम ऐं मरकज़ी अंजुमन वफ़ा अब्बास अलैहिस्सलाम जे नुआह ख़्वान नुआह ख़्वानी कई। मजलिस अज़ा में समय अज़ादारनि शिरकत कई। आख़िर में आयल तमाम मुहब्बन में न्याज़े मोला हुसैन तक़सीम कयो वियो। मां रिटायर थियण ते सिंध बिरोही तहार ज़िले सांगड़ जे अॻूणे सदर रईस मोहम्मद यूसुफ बिरोही जे मान में ज़मज़म होटल शदाकोटे प्रेस क्लब रुकन मुर्रा जे सदर जान मोहम्मद अबरोज पारां दावत थियल दावत में माशूक अली लवारी, फ़क़ीर जमील वसाम, वरी तो निसार वसा,
उहदा पीर नोही गुरु अली रजा बिरोही फतेह जफर मसान जे रईस मोहम्मद यूसुफ रोही के सिंधी सकावत लुंगियो अजरफो ऐं गुलन जहार पारा केस रिटायर्ड थियल जी मुबारक ॾिनियूं। रिटायर्ड थियल रईस मोहम्मद यूसुफ रोही ॻाल्हाईंदे चयो त खैरियत सां पंहिंजी ड्यूटी पूरी कई। जान मोहम्मद अबू समेत दोस्तनि पारां दावत जी सूरत में मिलण मोहब्बत सदाई यादि रहंदियूं ऐं दोस्त मुंहिंजा फरमायो आहे। इक़्तिदाद ज़िले जे ॻोठ फरीद खान खुश्क जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल 1999 खां बंदि पियल आहे, जंहिं सबबि कोट या मासूम ॿार तालीम जी नेमत खां महरूम थी विया आहिनि। उस्ताद मुक़रर न थियल, स्कूल में फर्नीचर ऐं सहूलियतूं अणहोंद करे 27 सालनि खां ही तालीमी इदारो सिर्फ़ वीरान इमारत जी सूरत में बीठो आहे, जिते न सिर्फ़ दर आहिनि न गरीब आहिनि ऐं न ई पढ़ण वारो को उस्ताद मौजूद आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त संदसि ॿार रोज़ानो 2 किलोमीटर पंधु करे ॻोठ तामी खान ख़्याल जो स्कूल वेंदा आहिनि, पर जेको सदन लाइ न सिर्फ़ ॾुखाईंदड़ आहे पर सख़्त गर्मी सियारे वसाल में ख़तरे खां ख़ाली न आहे। स्कूल जे बंदि हुजण सबबि असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल ऊंघाई में विञाए रहियो आहे। ॻोठाणनि मायूसी सां चयो त ऐं इल्ज़ाम हणंदे चयो त बार तालीम खाते जे आला अफ़ीसरनि खे शिकायतूं ॾियण बावजूदि न त उस्ताद मुक़रर कया विया आहिनि ऐं न ई फर्नीचर या स्कूल जे मरम्मत ख़िलाफ़ हुकम क़दम खंयो वियो आहे। ॻोठाणनि अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त बंदि कयल स्कूल जी बजट हर साल किथे ख़र्च थिए थी, उन बाबति का ख़बर नथी मिले। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते स्कूल ऐं उस्ताद मुक़रर कया वञनि, फर्नीचर ॾिनो वञे, स्कूल जो नयो बिल्डिंग ॾिनी वञे, पुराणी इमारत जी मरम्मत करे तालीमी अमल बहाल कयो वञे त जीअं सदन ॿार बि तालीम जो हक़ हासिल करे सघनि। सिंध एम्प्लॉइज अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मंझि ताला क्लासनि खे तालाबंदी करे उस्तादनि बाह ते कारी पटियूं ॿधी हायर सेकेंडरी स्कूल पटीदनि जे उस्तादनि एहतिजाज जी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। अॻवान गुलाम अली आरिजो, अली अकबर सियाल, मुमताज़ जोयो, मनाम राजपूत, निसार सियाल, इरफान जोयो ऐं ॿियनि जो चवणु हुयो त सिंध हुकूमत पारां न्यू पेंशन रूल्स 2024 ख़तम कयो वञे, ग्रुप इंश्योरेंस बहाल कयो वञे, बिफोर रिटायरमेंट रूल्स 2025 ख़तम कयो वञे ऐं DAR बहाल कया वञनि। जेसिताईं सिंध एम्प्लॉइज अलायंस जा जाइज़ मुतालबा न मञिया वेंदा तेसिताईं एहतिजाज जारी रखिया वेंदा। सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त संदरा जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कया वेंदा।